भारतीय वजीर आज़म नरेंद्र मोदी जे दौरे खां अॻु बांग्लादेश में मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू। बांग्लादेश में भारत में थींदड़ मुस्लमाननि खिलाफ़ वॾे पैमाने ते मुज़ाहिरा कया विया ऐं हाणे हिन वक़्तु भारतीय वज़ीर आज़म खे बांग्लादेश जो दौरो करणो आहे। उन मुज़ाहिरनि में तेज़ी अची वई आहे। मुज़ाहिरनि जो दाइरो पूरे मुल्क ताईं फैलिजी वियो आहे। बाखराणीअ में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 100 खां वधीक महिमान बेहोश। लाड़काने भरिसां तुहर सुनत प्रोग्राम में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 100 खां वधीक बेहोश थी विया। अस्पताल मुंतकिल ॻोठ रहीम बुघियो में तुहर सुनत जे मौक़े ते आयल महिमाननि खाधो खाइण बाद हिक ॿिए पुठियां बेहोश थींदा विया। बेहोश थियलनि जो अंग वधी 100 खां मथे थी वियो आहे। मटियारे में एहसास कफ़ालत प्रोग्राम जे नाजायज़ पैसनि जी कटौती खिलाफ़ एहतजाज। अडरोलाल विलेज ओमनी सेंटर ते एहसास कफ़ालत प्रोग्राम जे पैसनि में नाजायज़ कटौती खिलाफ़ इंसाफ स्टूडेंट्स फेडरेशन ज़िले मटियारी तरफ़ां एहतजाज कयो वियो। मीरपुर माथिलो में हथियारबंदनि ज़िले काउंसिल जे मेंबर मुमताज़ छजण खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मीरपुर माथिलो में क़त्ल थियल ज़िले काउंसिल मुमताज़ छजण जो लाश जनाज़े निमाज़ बाद दफ़नायो वियो आहे। पुलिस वाक़े जे हवाले सां सीसीटीवी फुटेजिस हथ करे वरिता। माथिलो शहर जे ईदगाह रोड ते महर ग्रुप सां वास्तो रखंदड़ ज़िले काउंसिलर मुमताज़ छजण किराना जे दुकान ते वेठो हो त हथियारबंदनि पिस्तौल जा फायर करे खेसि क़त्ल करे छॾियो। ऐं मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात ऐं बर्फ़बारीअ जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। मौसमियात खाते मूजिबि छंछर जे ॾींहुं ख़ैबर पख्तूनख्वा इस्लामाबाद मथां पंजाब कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में खींवण सां गॾु बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो सिलसिलो आचर ताईं जारी रहण जो इम्कान आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।